अस्सलाम वालेकुम व्यूवर्स। जीअं त अॼु असां हिकिड़ो कंपाउंड प्रोपोर्शन जो हिकिड़ो हिसाब खणी आया आहियूं जेको मोस्टली जेको आहे टेस्टनि में ईंदो रहंदो आहे ऐं काफ़ी असांजा जेके एस्पायरेंट्स आहिनि उहे हिन में परेशान थींदा रहंदा आहिनि। अचो त जेको आहे उनखे हल करण जो आसान खां आसान तरीक़ो सिखूं था। सवाल जेको आहे उहो चवे थो त 4800 माण्हुनि लाइ 1.5 किलोग्राम फी माण्हूअ जे हिसाब सां 20 ॾींहंनि जो राशन मौजूदु आहे। ॿुधायो त उहो साॻियो राशन 1 किलोग्राम फी माण्हूअ जे हिसाब सां केतिरनि माण्हुनि लाइ 16 ॾींहं हलंदो। हाणे हिन में जेको आहे उहो 3 रेशोज़ मौजूदु आहिनि ऐं अचो त पाण टिनी रेशोज़ जो कंपेरिजन कयूं था त कहिड़ो रेशोज़ जेको आहे उहो घटिजंदो ऐं कहिड़ो रेशो जेको आहे उहो वधंदो। सब खां पहिरियां असां मथां जेको आहे उहो छा कंदासीं, रेशोज़ जा जेको आहे उहो नाला लिखंदासीं। पहिरियां जेको आहे उहो असां वटि आहे मेन, यानी माण्हू केतिरा आहिनि। माण्हूअ जो जेको रेशो आहे उहो असां लॻायूं था वेट सां, यानी जेको रोज़ाने जेको आहे केजी में माण्हुनि जे लाइ खाधो मौजूदु आहे। ऐं वरी उनजो जेको रेशो आहे उहो असां लॻायूं था डेज़ सां। हाणे बिल्कुलु जेको आहे मां तव्हांखे आसान हिकिड़े मेथड सां ॿुधायां थो। अगरि तव्हां हिन मेथड खे फॉलो कंदव त तव्हां जेके बि टेस्टनि में सवाल ईंदा अहिड़े मेथड जा त तव्हां आसानी सां करे सघंदव। हाणे पहिरियां चऊं था, पहिरें दफ़े में चवे थो त माण्हू जेके आहिनि उहे 4800 आहिनि ऐं उन्हनि जे लाइ जेको मिक़दार जेको मुक़ररु थियल आहे जेको खाधे जो उहो 1.5 किलो आहे, यानी 1.5 आहे। ऐं खाधो जेको हले थो उहो 20 ॾींहं हले थो। हाणे असांखे छा करिणो आहे, चए थो ॿुधायो त उहो साॻियो राशन 1 किलोग्राम फी माण्हू, हाणे जेको वेट जेको आहे उहो घटिजी 1 किलोग्राम थी वियो फी माण्हूअ जे हिसाब सां केतिरनि माण्हुनि लाइ। हाणे माण्हुनि जो तादाद असां वटि न आहे मिलियल, त माण्हुनि जे तादाद खे असां रखियोसीं x। 16 ॾींहं हलंदो, केतिरनि माण्हुनि लाइ 16 ॾींहं हलंदो, यानी डेज़ जेके आहिनि उहे 16 थी विया। ठीकु आहे, एसे ताईं क्लियर आहे त माण्हू, वज़न ऐं ॾींहं उन्हनि जो असां जेको आहे उहो रेशो कढियोसीं ऐं पोइ उन्हनि जो जेको आहे जीअं जीअं सवाल में ॾिनल आहे माण्हू 4800, वज़न 1.5 किलो, डेज़ 20 ऐं ॿिए में माण्हू न आहिनि ॾिनल त उन्हनि जी जाइ ते असां एक्स रखियोसीं। तव्हां कुझु बि हिते रखी सघो था, ए बी सी कुझु बि रखी सघो था। वज़न जेको आहे उहो असां घटाए 1.5 किलो रखी छॾियोसीं ऐं डेज़ जेके आहिनि उहे घटिजी 16 ॾींहं थी विया। हाणे असां छा कंदासीं, ही जेके मेन आहिनि, जेको माण्हुनि जो जेको आहे रेशो जेको उहो वज़न सां कंदासीं ऐं वरी माण्हुनि जो रेशो डेज़ सां कंदासीं। पर उन खां अॻु में असां छा कंदासीं त हिकिड़ो एरो लॻाईंदासीं जेको सदाईं हुनजो मुंहुं जेको हूंदो उहो एक्स जे तरफ़ हूंदो। ही हिकिड़ो एरो ॾिनोसीं जंहिंजो मुंहुं सदाईं एक्स जे पासे हूंदो, हेड एक्स जे पासे हूंदो। 4800 माण्हुनि जे लाइ जेकॾहिं 1.5 किलो जे हिसाब सां असां रोज़ाने माण्हुनि खे असां खाधो खारायूं था, जेकॾहिं असां वज़न खे घटायूं यानी 1 किलो रोज़ाने उन्हनि खे असां ॾियूं त लाज़मी ॻाल्हि आहे माण्हुनि जो तादाद वधंदो। हाणे तव्हां ॾिसो त वाध कहिड़े तरफ़ आहे, 1.0 वाध आहे या 1.5 वाध आहे। असां ॾिसूं था 1.5 वॾो आहे 1.0 खां, असां जेको आहे उहो एरो जो मुंहुं वाध ॾे कंदासीं, यानी वधीक वारे पासे ॾे। हाणे इहो हिकिड़ो थी वियो। हाणे वरी अचो त माण्हुनि जो तादाद, माण्हुनि जो रेशो डेज़ सां। 4800 माण्हू आहिनि जंहिं जे लाइ 20 ॾींहंनि जो खाधो मौजूदु आहे। त असां ॿुधायो त जेकॾहिं 16 ॾींहंनि में उहो खाधो ख़तमु थो थी वञे त हिन जो मतिलबु आहे त माण्हू वधिया आहिनि। हाणे इहो ॿुधायो त हिते वाध कहिड़ो आहे, 16 ॾींहं वाध आहे या 20 ॾींहं वाध आहे। असां ॾिसो 20 ॾींहं वाध आहे, वॾो 20 ई। असां वरी जेको आहे उहो हेड 20 वारे पासे रखियोसीं। हाणे हे टिनिनि जो असां वटि हिते थी वियो। हाणे असां छा कंदासीं त जंहिं पासे ॾांहुं हिन एरो जो हेड आहे उहो मथे रखंदासीं ऐं ॿी जंहिं पासे ॾांहुं हिन जो टेल आहे उहो हेठि रखंदासीं। हिते जेको आहे उहो एक्स ॾे हेड आहे त एक्स असां मथे रखंदासीं। एक्स अपान 4800 बराबरि आहे। हाणे वरी हिते ॾिसो हेड काॾे आहे, हेड जेको आहे उहो 1.5 ॾे आहे त हेड जेको आहे उहो 1.5 मथे ईंदो डिवाइड बाय 1.0। 1.0 ॾियूं या 1 ॾियूं ॻाल्हि साॻी आहे।
मल्टीप्लाई वरी हिते ॾिसूं त हेड काॾे आहे, हेड जेको आहे उहो हिते 20 ॾे आहे ऐं टेल जेको आहे हिन जो पुछड़ी जेका आहे उहा 16 ॾे आहे। हे हिते थी वियो 16 हिते लिखियो। हाणे 4800 हेॾे डिवाइड में आहे, उहो हिन तरफ़ ईंदो त मल्टीप्लाई में थी वेंदो। x इज इक्वल टू 1.5 अपॉन 1 मल्टीप्लाई बाय 20 अपॉन 16 मल्टीप्लाई बाय 4800। हाणे 16 जो टेबल 4048 ते लॻे थो, 1 16 16 3 16 48। हेठां हाणे ॿियो को बि टेबल जेको आहे उहो नथो लॻे, मथे जेको आहे उहो 300 बचा। हाणे सभिनी खे पाण में मल्टीप्लाई था कयूं। 1.5 माना ॾेढ खे 2 सां ज़रब ॾींदासीं त थींदो 3, 3 खे 3 सां वरी ज़रब ॾींदासीं त थींदो 9। हिते हिकिड़ी ॿुड़ी ऐं हितां 2 ॿुड़ियूं, इहे जेके आहिनि उहे हेठि लाइ रखियोसीं 3 ॿुड़ियूं, त माण्हुनि जो तादादु जेको आहे उहो असांखे मिली वियो 9000। यानी जेकॾहिं 4800 मां फ्री माण्हू 9000 थी वञनि त हिन जो मतिलबु आहे त असांखे वेट बि जेको आहे उहो घटि करे उन्हनि खे 1 किलो ॾियणो पवंदो ऐं ॾींहंनि जो तादादु बि घटिजी 16 ॾींहं थी वेंदो। आई होप तव्हांखे जेको आहे उहो वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आई हुजे त काइंडली प्रोफाइल खे लाइक कंदा, हीअ वीडियो पंहिंजे दोस्तनि सां गॾु शेयर कंदा ऐं कमेंट में जेको ज़रूरु ॿुधाईंदा। थैंक यू वेरी मच।